मशीनरी अचण खां पोइ ज़वाल जो शिकार थी वियो आहे। अबनि ॾाॾनि खां पेट गुज़र ख़ातिर लोह सां महाॾो अटकाए इंसाननि खे औज़ार ठाहे ॾींदड़ लोहर हाणे पंहिंजे धंधे खां बेज़ार थी चुका आहिनि। लोहार की किर्त सां तालुक़ रखंदड़ लोहरनि सिंध टीवी न्यूज़ सां वीचार वंडींदे चयो त डाटा बि ठाहियासीं, कुहाड़ियूं, कोडरियूं, काटियूं, हर शइ ठाही। संजूर जेका बि शइ आहे बेदा ॾे खां वठी कार कंदड़। अॻ में असां 12 महीना कमु कंदा हुआसीं। अॻ में ज़मीदार हुजे या ग़रीब हुजे उनजो कमु कंदा हुआसीं। 12 महीना असां उन्हनि खे फ्री में करे ॾींदा हुआसीं। पोइ असां जीअं कणकनि जी सीज़न ईंदी हुई त असांखे उहे मणनि जो ॾींदा हुआ, तॾहिं असांखे हू ॾींदा बि हुआ, ईमान बि हूंदो। मुंड जमड़ाऊ सांगड़ एॾो एॾो जा माण्हू ईंदा। असां वटि हर रोज़ार कुहाड़ी, काती, रंबो। सरकारी सतह ते हिन हुनर जे बचाव जा उपाउ वठी हिन हुनर खे हथी ॾियारी वञे, जीअं असां पुराणी किर्त ऐं पुराणे हुनर खे बरक़रार रखूं। कैमरामैन इमरान अली मलाह सां गॾु ख़ालिक़ मलाह, सिंध टीवी न्यूज़, चूंडको।